चाइनीज़ इन्वेस्टर्स आयल आहिनि। चाइना असांजो ब्रादर दोस्त मुल्क पाड़ेसरी, जंहिंखे असीं मिंथूं कयूं था त अची हिते इन्वेस्टमेंट्स करे। पंहिंजे सी पैक जा असीं गुण ॻाईंदा रहंदा आहियूं, जंहिं सी पैक जी असीं लाइ अलाए कहिड़ा क़सीदा पढ़ंदा रहंदा आहियूं, उहे चाइनीज़ आहिनि। असां सिफ़ ठाहियलु आहे को जेका असीं फैसिलिटेट कयूं था फॉरेन इन्वेस्टर्स खे। ऐं हिते 6 इन्वेस्टर्स अलाए कहिड़े लेवल जा आहिनि, मूंखे ख़बर न आहे वॾे लेवल जा आहिनि या नंढे लेवल जा आहिनि। हू चवनि पिया त असांखे अगरि पुलिस वारनि खे रिश्वत नथा ॾियूं कराची में त असांखे बुलेट प्रूफ गाॾी नथी मिले, असांखे घर में बंदि करे ॿाहिरि ताला हणी पुलिस हली वञे थी अगरि पैसा न ॾियूं, छाकाणि त चए थी न तव्हांजी सिक्योरिटी जो तव्हां भॼी न वञो ॿाहिरि। एयरपोर्ट में घर नथा खणी वञनि जिते रिश्वत न ॾियो। त ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो त एॾी ॾाढ मुड़सी, एॾी मतिलबु हिन लाइ वॾो जिगरो खपे चाइनीज़ खां पैसा वठण लाइ, हिते फॉरेनर्स खां, जंहिंजे लाइ उन्हनि ते नज़रूं आहिनि, हुनजी सिक्योरिटी, हुनजो फलाण, हुनजो ढिमकाण। यानी मतिलबु मूंखे त यानी हद आहे न के ॻाल्हि जी, हद आहे। त तव्हां हिकिड़े माण्हुनि जी सिक्योरिटी लाइ फ़िक्रमंद आहियो, हू बि अची हिते कंप्लेन्स कनि था, चाइनीज़ मिनिस्टर हुकूमत वारा बि, त असांखे पाकिस्तान में सिक्योरिटी जो इशू आहे। हाणे अगरि पुलिस जेका आहे हुननि लाइ मसइलो बणिजे पई, पर मुंहिंजे लाइ हैरत जी ॻाल्हि इहा आहे त अगरि हू इन्वेस्टर्स हुन लेवल जा आहिनि, मूंखे ख़बर न आहे केरु आहिनि, त हुननि बजाए पंहिंजे कौंसल खाने सां राब्तो करण जे कोर्ट में छो विया आहिनि। ऐं मतिलबु अजीब थो लॻे न, हीअ जेका कंप्लेन आहे प्योरली एडमिनिस्ट्रेटिव मसइलो आहे, प्योरली त जेको बि हुननि जो यूनिट पुलिस जो इन्वॉल्व हूंदो, को DSP SP जेको बि रैंक, उहो हुन मां उगाड़ी करे रहियो हूंदो, कोर्ट में छो विया आहिनि। मतिलबु हिन काफ़ी हिकिड़ी एम्बेरसमेंट थिए थी। हाणे हिन जी तफ़सील अचे त हिन ते मूंखे इहा प्रामेफिसी ॻाल्हि सम्झ नथी अचे त चाइनीज़ खे या फॉरेनर्स खे त हुनखे पंहिंजे कौंसल मतिलबु एम्बेसी में या हुन सां राब्तो करणु खपे त ऐं हुतां ज़ाहिर दबनामो अची वञे हा हिते पुलिस खे गवर्नमेंट खे। लेकिन अगरि हीअ ॻाल्हि जेतिरी बि एतिरी दुरुस्त आहे न, त हुन दरख़्वास्त दाख़िल कई आहे, त कमाल आहे न। हाणे इहो असांजी पुलिस जो हाल आहे, नोटिसिस बि हुननि खां बि नथा मुड़नि। हू अलाए माण्हू चवंदा हो साईं, हू पोलिश वारनि खां फोरू जेके फुर करे विया, हुननि खे हया अचणु खपे, शर्म अचणु खपनि, महिमान हुआ असांजा। त उते बि मुंहिंजो ख़्यालु हो त फोरुनि लाइ सभु बराबरि आहिनि, चाहे पोलिश हुजनि या अरबी हुजनि या पाकिस्तानी हुजनि, ईअं असांजी पुलिस लाइ बि सभु बराबरि आहे। त बाबा हाणे ॾियारी त कढी, इहो त माना सिस्टम जो हिसो आहे न, ईअं कीअं तव्हांखे इहा शइ कीअं छॾे ॾियूं। छाकाणि त इहा जेका पोस्टिंग हूंदी न, सवा सुकी पोस्टिंग हूंदी, त रुगो चाइनीज़ खे वठी वञो वठी अचो, त हिन में त को गाड़ी थींदी कोन हूंदी, को तरीक़ो कढियो वियो आहे, उन्हनि पाणे तरीक़ो कढियो आहे। असां वटि छा नथो थिए यासिर साहिबु, हीउ जेको किसो थियो किथे थियो आहे, ख़ैरपुर में, किथे ख़ैरपुर जेके इलाइक़े में थियो आहे, त हू हिकिड़ो माण्हू नौजवान को कैंसर जे करे मोह पे जॾहिं मरी वियो, त व्याजी अची हुते को वसाइण आहे, उहो अची बीह रहियो, नालो छा हुनजो, त हू अची बीह रहियो त बाबा हिन ते मुंहिंजो कर्ज़ु हो फौती ते, तंहिंजे के लाश दफ़नाइण न ॾींदसि। जी हा, पहिरां कर्ज़ु लाइ। यार ही कहिड़े तौर में रहूं था असीं, ही छा आहे? व्याज जी लानत असां वटि त पखिड़ियल आहे, लेकिन हिकिड़े मोल माण्हू थे त बैंक बि माफ़ु करे छॾींदी आहे, त बैंक बि माफ़ु करे छॾींदी आहे अगरि का शइ प्लेज न थियल हुजे त हीअ कहिड़ी छा दस्तूर आहे? पुलिस बसि ईअं करे लेमटी करे छॾियो किसो, टू मच। छा सम्झो छा आहे मतिलबु?